अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद थी कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां ॿुधाईंदो असां बिल्कुलु ठीकु आहियां। जी त वरी पहिरीं तव्हांखे सभिनी खे थैंक्स करे छॾियां। तव्हां सभु जेको मुंहिंजी वीडियोस लाइक कयो था, शेयर कयो था, रस्टा कमेंट्स कयो था। यकीन कयो तव्हांजा रस्टा कमेंट्स पढ़ी न दिलि तमामु तमामु घणी ख़ुशि थी वेंदी आहे। त मतिलबु मुंहिंजी जेके मां ॻाल्हियूं कयां थी त तव्हां बि दिलि सां उहे ॻाल्हियूं मुंहिंजो फील कयो था, लाइक कयो था, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। बाक़ी बसि थोरो कॾहिं कॾहिं माण्हू बसि इमोशनल थी वेंदो ऐं थोरो मालवी जो ज़िक्र करे इमोशनल थी वई। बसि पंहिंजो मतिलबु इहो कोन की को अलाह ते यकीन न आहे। ॻाल्हियूं त असां ख़ैर ॿियूं पिए कयूं, इन करे जो मूंखे इलाही माण्हू जा मैसेज त अलाह ते भरोसो रखो, दिलि न लाहियो ऐं तव्हां मायूस था लॻो त अल्हम्दुलिल्लाह मां पहिरीं बि चई चुकी आहियां त अलाह जी ज़ात मां मायूस कॾहिं बि न आहियां थी। माण्हू मायूस कनि था, माण्हू का ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानियूं, इहो त पथर त कोन केरु असांखे ॾुखोए न, कंहिंजी ॻाल्हि असांखे बुरी न लॻे। त इहे इंसाननि सां थियो। बाक़ी अलाह जी ज़ात एॾी वॾी अलाह साईं मां छा माण्हू मायूस हूंदो आहे, इंसानु मायूस करे थो। सो जेसि ताईं ज़िंदगी आहे इहो सभु हलंदो रहंदो, इन लाइ त कुझु कोन थो अची सघिजे। त सो ख़ैरु पंहिंजो इलाही माण्हू मूंखे त मारवी जे बारे में ॿुधायो। मारवी जे लाइ आउं तव्हांखे ॿुधायां त मूं वटि एतिरो अवल त कुझु आहे कोन ॿुधाइण जे लाइ। हा, थोरो घणो तव्हांखे ज़रूरु ॿुधाए सघां थी। इन करे जो मारवी जो मुंहिंजो साथ एतिरो रहियो न, ऐं न को असांजी एॾी का ख़ासि दोस्ती रही। ऐं बसि ॿियो इतफ़ाक़ सम्झो त मारवी जी डेथ खां शायदि कुझु महीना पहिरीं मुंहिंजी मारवी सां तमामु घणी ॻाल्हि थी। एतिरी ॻाल्हि थी जो एतिरी असांजी कॾहिं शोबिज़ में रहंदे बि ॻाल्हि न थी। मतिलबु हुन मूंखे मुंहिंजूं बेस्ट फ्रेंड्स ऐं क्लोज़ फ्रेंड्स ॿियूं हुयूं शोबिज़ जूं, शोबिज़ खां ॿाहिरि। अवल तुंहिंजी पंहिंजी सिस्टर जी बेस्ट फ्रेंड हूंदी हुई, पर मूंसां मारवी जूं कॾहिं एॾा दिलि जा जे माण्हू राज़ चवे या का दिलि जूं ॻाल्हियूं करे, इवन पंहिंजी फैमिली तक जूं ॻाल्हियूं, त कॾहिं हुन मूंसां न कयूंसि। हुन आख़िरी ॾींहंनि में मूंसां तमामु तमामु घणियूं ॻाल्हियूं कयूं। हिकु तरह सम्झो पंहिंजे आख़िरी ॾींहंनि में मूंसां क्लोज़ थी। पर असां जेकी मुलाक़ात थी, ऐं तव्हांखे ॿुधायां थी, थोरो घणो तव्हांखे मारवी जो ॿुधायां थी। हा, अवल त मां पिक्चर्स बि ॻोल्हियां पई। मुंहिंजे भाउ जी शादी ते आई हुई, जॾहिं मुंहिंजे वॾे भाउ जी शादी थी हुई त उते शादी ते बि आई हुई। त मां उहो ॻोल्हियां वेठी, कोई हिते ज़ारा मूं वटि न आहिनि, त मामी खे बि चयो, भाउ खे बि चयो को तस्वीरूं वग़ैरह हुजनि त मूंखे ॾिजो। त मारवी मुंहिंजे भाउ जी शादी ते बि आई हुई। सो ख़ैरु मारवी सां मुंहिंजी मुलाक़ात जेकी थी हुई असांजी ढोलण जानी ते थी। उन खां पहिरीं मारवी जो वॾो नालो हो, मूं नॉर्मल एंट्री कई हुई शोबिज़ में, ऐं थोरी हुई एटीट्यूड वारी हुई मारवी। त असांजी फस्ट टाइम शिकारपुर में मुलाक़ात थी हुई, ऐं तमामु घणी वॾी कास्ट उते जमा हुई उन ढोलण जानी जी। असांजी आई थिंक शिकारपुर में सॼी रिकॉर्डिंग थी आहे, ऐं इहा थी हुई 2004 में। मां 2004 में स्टार्ट कयो हो मार्च में, ऐं हीअ मूंखे यादि आहे जो सियारे में बसि उते ई रिकॉर्डिंग ते हुआसीं। त आई थिंक ही 2004 जे एंड में असीं हूंदासीं उते, जो सियारे जी रिकॉर्डिंग आहे मूंखे यादि आहे। त उते फस्ट टाइम मुंहिंजी मुलाक़ात थी। बसि हाणे घणी ॻाल्हि ॿोल कोन थी, थोरो नख़रो हुअसि मारवी में। ऐं आपा मुमताज़ कंवल सां गॾु, ऐं पंहिंजो केरु हो शमन मीराली, इहे सभु अलॻि वेठा हुआसीं। सभु जूनियर आर्टिस्ट सभु अलॻि वेठा हुआसीं, ॿी तरफ़ वेठा हुआसीं। ऐं मूंखे यादि आहे हिकिड़ो वॾो को डायरेक्टर जेको हुयो असांजो, त उन वॾो हिकिड़ो को घरु वरितो हुयो, हेठि मथे ठहियलु हुयो घरु। उन घर में असांजी रिकॉर्डिंग, मां जेकी असांजी रिकॉर्डिंग थी न, उहा उन ई घर में थी, जेको मतिलबु मुंहिंजो या पंहिंजो आपा मुमताज़ जो घरु, जेको आपा मुमताज़ मुंहिंजी मदर थी हुई, ऐं अंकल कादरी मुंहिंजो फादर थियो उन मूवी जे अंदरि। त पंहिंजो असांजो घरु उहो ई ॾेखारियो हुओ। सो हेठि मथे उहो घरु ठहियलु हुयो। त मारवी जी मूंखे यादि आहे ज़िद हुई त न, मां हिते कोन रहंदसि, हिननि सभिनीनि सां गॾु मूंखे अलॻि को होटल कराए ॾियो, मूंखे अलॻि रहणो आहे। हालांकि आई थिंक आपा मुमताज़ बि असां गॾु ई हुई हुते, सिर्फ़ु शमन अलॻि हुयो। शमन जा पंहिंजो कॉन्सर्ट वग़ैरह थींदा रहंदा हुआ, त उहो त असां गॾु न रहियो। ऐं शमन जो घरु पंहिंजो उते ई आहे, त उहो त गॾु न हुयो असां सां। बाक़ी मारवी जी वॾी ज़िद हुई त भई मूंखे अलॻि सां होटल वग़ैरह खपे। पर ख़ैरु आख़िर में त मारवी बि असां गॾु उते ई रही। पोइ जॾहिं सभु गॾु रहियासीं, ॻाल्हि ॿोल थी, त पोइ ख़बर पई मारवी तमामु सुठी नेचर जी हुई। एटीट्यूड थोरो हुअसि जो नाले वारी एक्ट्रेस हुई, ऐं कुझु न पंहिंजियूं ॻाल्हियूं ॿुधायूं त छो ईअं करे थी, कीअं ॻाल्हाए थी। पर ख़ैरु उन खां पोइ असांजी तमामु घणी सुठी दोस्ती थी, इलाही सुठी, इलाही कचेरी थी उते शोबिज़ जे हवाले सां, फैमिली जे हवाले सां, हर तरह जो। ज़रा राति जो साथ हूंदो हो असांजो। हालांकि असांजो ट्रैक अलॻि हो। हीअ अंकल पंहिंजो अदा अब्दुल हुसैन सारे जी धीअ ॾेखारियूं, त हुनजो ट्रैक अलॻि हुयो असांखां। पर इहो त रहियासीं असीं सभु गॾु हिकिड़ी जॻह ते। सो ॾाढो सुठो वक़्तु गुज़रियो हुते। ऐं पोइ मूंखे यादि आहे त मूंखे पंहिंजो रिकॉर्डिंग जे दौरान ई हिन जो शायदि गानो हिकिड़ो हुयो शमन सां गॾु, जेको मोहन जे दड़े में थियो हो। त उनजे करे सभु लाड़काणे बि वियासीं। त पोइ मूंखे पंहिंजे घरु वठी वई। मुंहिंजे घरु वञी ख़बर पई त भई मुंहिंजी पूरी फैमिली मुंहिंजी फैन आहे। मारवीअ जे घर में जेके मुंहिंजी सिस्टर्स वग़ैरह हुयूं, मदर हुयूं, भाभियूं, सभु मुंहिंजियूं फैन हुयूं।
त ॾाढो सुठो लॻो हुननि सां मिली। उन टाइम अदा सारे जे घर बि वई हुअसि, अदा सारे जी वाइफ सां, भाउ सां, भाभियुनि सां, ॿारनि सां, सभिनि सां मुलाक़ात थी। त ॾाढो सुठो वक़्तु गुज़रियो, घुमणु फिरणु ॾाढो थियो। पोइ मूंखे यादि आहे त इन ड्रामे इन मूवी जे दौरान मुंहिंजी PTV ते कजल बिना नैण जी रिकॉर्डिंग हली पई। ऐं उन टाइम एतिरी अकल न हुई मूंखे, उन ॻाल्हियुनि सां इलाही ॻाल्हियूं निकिरंदियूं, मूंखे अकल न हुई। तव्हां पंहिंजे जेको मुंहिंजो डायरेक्टर हुयो PTV जो, उनखे ॿुधाए बि न वई हुअसि तव्हां को पंहिंजी शूट जे लाइ कराची खां ॿाहिरि पई वञा। उहो अलॻि मूंसां नाराज़ हो। हिते जॾहिं ढोलर जानी जी रिकॉर्डिंग खां पहिरीं उन ॻाल्हियूं इलाही आहिनि। ढोलर जानी रिकॉर्डिंग खां पहिरीं रमज़ान बि हुयो, माना रमज़ान खां पोइ मूं कुझु रिकॉर्डिंग कराची में कई, उन खां पोइ ढोलर जानी जे लाइ शिकारपुर वई हुअसि। त उन ई 2004 जे जेको रमज़ान थियो हो, रिकॉर्डिंग जे दौरान रमज़ान जे आख़िरी ॾींहंनि में इतिकाफ़ में वेही रहियसि। ऐं मूंखे यादि आहे उन ते जेको अंकल ख़ालिद मथे चिड़ियो हो, अलाह एॾो मूंखे हुन दड़का ॾिना, तूं कंहिंखां पुछे इतिकाफ़ में वेठी आहीं, असांजी शूट हले पियो, टाइम फेस जी मुंहिंजी शूट बि हली पियो हुन टाइम, मुंहिंजो PTV ते कजल बिना नैण बि हलियो पियो। त माना मुंहिंजा कुझु ड्रामा ईअं हलिया पियईं, मुंहिंजी चिराए पे मूंखे ख़बर बि कोन्हे एतिरी। ऐं शिकार पंहिंजो इतिकाफ़ मां उथियसि, थोरी रिकॉर्डिंग वग़ैरह कराई, वरी ऐं पंहिंजो शिकारपुर फैसली। त अंकल ख़ालिद अलॻि नाराज़, PTV डायरेक्टर अलॻि नाराज़। सो ख़ैर पोइ जॾहिं मां थोरी घणी रिकॉर्डिंग करे मुंहिंजो वरी PTV जी रिकॉर्डिंग जो टाइम त मूंखे कराची अचिणो थियो। त उन टाइम असांजो कराची में घर बि न हूंदो हुयो। त पोइ मारवी मूंखे चयो तूं कराची वञी पई त तूं मुंहिंजे घर में वञी रहो। त इहा हिन मूंसां ॾाढी मतिलबु हिकिड़ी चङाई कई, जो मूं वटि हुते घर न हुयो। ऐं ज़रा हुते सेट वग़ैरह वठिजनि था जॾहिं PTV जा, त पोइ तव्हांखे कुझु ॾींहं रहणो पवे थो, ताकी तव्हांजा जेतिरा बि सीन वग़ैरह आहिनि, जिन आर्टिस्टनि सां गॾु आहिनि, उन सभिनि सां तव्हांजा थी वञनि। सो ख़ैर मूं उहो अहसान कयो हो मारवी, त मुंहिंजो घर कोन हो, हुन मूंखे पंहिंजे घर में जॻह ॾिनी हुई। त हुनजे घर में वञी रहियूं, पाण कोन हुई घर में, भेण हुअसि ऐं पंहिंजो ॿिया हुआ भाती हुनजा घर जा, त उन्हनि सां गॾु रही हुअसि। पाण शिकारपुर में रिकॉर्डिंग वेठे कई। सो ख़ैर उन टाइम मुंहिंजी मारवी सां ॾाढी सुठी थी वई। पोइ मैसेजिस में असांजी ॻाल्हि ॿोल थींदी हुई। ऐं उन खां पोइ असां हिकिड़ो ॿियो ड्रामो कयो, मुंहिंजो नालो मूंखे यादि कोन्हे। उहो ड्रामो असांजो KTN जो ई हुयो। उन में अपाहिज थींदी आहे, उनजो गानो ॾाढो मशहूरु हो, रो न मुंहिंजी राणी तूं, पतझड़ खां पोइ मिलंदासीं। पोइ छा नालो पतझड़ ई हुयो हुनजो ड्रामे जो, यादि कोन्हे। उहो ड्रामो असां वञनि गॾु कयो, उन में असीं गॾु हुआसीं। ऐं उन खां अलावा असां हिकिड़ो ड्रामो PTV ते गॾु कयो, सदोरी। उन में सेकेंड लीड में मारवी हुई, ऐं उन सां गॾु बि इलाही सारी छोकिरियूं, जिनमें आउं बि हुअसि। सम्झो थर्ड लीड हो मुंहिंजो वरी पंहिंजो घणा सीन पंहिंजो हुननि सां गॾु हुआ, गुलाब चांडी साहिब सां गॾु हुआ, उन्हनि सां गॾु हो मुंहिंजो। त इहो ड्रामो, इन ड्रामे बसि गॾु हुआसीं। बसि उन खां पोइ कुझु अहिड़ो थियो, कुझु शायदि विच में कुझु अहिड़ा माण्हू इंटर थिया जिन ग़लतफ़हमियूं पैदा कयूं। त पोइ मुंहिंजी दिलि थोरी ईअं खटी थी मारवी मां हुनखे चयो न, हिकु मां तव्हां चवंदा आहियूं शिकायत न आहियां कंदी आहियां, तमामु घटि कंहिंखे कुझु चवंदी आहियां, ऐं पाण ई पासे ते थी वेंदी आहियां। मूंखे यादि आहे उहो मारवी खे कुझु कोन्ह चयो, बसि मुंहिंजे बारे में इहा ॻाल्हि ॿुधी त भई मारवी मुंहिंजे लाइ ईअं चयो आहे, जंहिंजे ॾाढी हर्ट थी वियसि। ऐं पोइ मूं मारवी सां ॻाल्हाइणु छॾे ॾिनो। ऐं उनखां मुंहिंजो टाइम पीरियड बि घटि हो शोबिज़ में, कुझु टाइम खां मूं पंहिंजो हूअं ई ड्रामा छॾे ॾिना। ऐं अल्हम्दुलिल्लाह उन टाइम एतिरो बिज़ी बि रहंदी हुअसि, मुंहिंजा PTV ते प्रोग्राम हलंदा हुआ, KTN ते हलंदा हुआ, मुंहिंजा सॉन्ग्स हलंदा हुआ, मूंखे अलॻि अलॻि कमर्शियल इलाही मिलंदा हुआ। त एॾी बिज़ी रहंदी हुअसि, मुंहिंजी एतिरी कंहिंसां ॻाल्हि ॿोल थींदी बि न हुई। त मुंहिंजी शोबिज़ में कंहिंसां फ्रेंडशिप न हुई जंहिंसां वधीक क्लोज़ रहियसि। मारवी सां त मूं तव्हांखे ॿुधायो एंड में क्लोज़ थियसि। मुंहिंजी सभिनि खां वधीक सिर्फ़ु पंहिंजो हूंदी हुई रिहाना तबस्सुम सां गॾु। उन सां का बि ॻाल्हि शेयर करणु, हिक ॿिए सां कनेक्ट रहणु, अचणु वञणु, मुंहिंजी रिहाना सां तमामु घणी हूंदी हुई। ॿियो एतिरी कंहिंसां बि न, ॿियनि खे त तक़रीबन मग़रूरी लॻंदी हुअसि। इन सदोरी जे PTV जे सेट ते मूंखे यादि आहे हिकिड़ी ॿी असांजी आर्टिस्ट हूंदी हुई, इरम नालो हो हुनजो, उहा बि लाड़काणे जी हुई आई थिंक। त मूंखे का बि शइ ॾींदी आहे मूंखे मना करे छॾींदी, स्पेशली सभु पंहिंजो सुपारियूं खाईंदा आहिनि, ऐं मूंखे सुपारियूं वणंदियूं न, मां फिकियूं खाई वेंदी आहियां, मूंखे मिठियूं न आहिनि वणंदियूं। त मूंखे कुझु ॾींदी हुई त मूंखे मना कंदसि न भई कोन थी खां, मुंहिंजी दिलि कोन्हे। त हुन हिकु दफ़ो मुंहिंजी अम्मी सां शिकायत कई, मुंहिंजी अम्मी सां कंहिं ड्रामे में गॾु हुई, त चई हिन थोरी मग़रूर आहे, हिन कंहिंसां ॻाल्हाए कोन्ह थी, ऐं का शइ ॾियो खाए कोन्ह थी। त हीअं त अम्मी चए थो घटि ई ॻाल्हाईंदी आहे कंहिंसां, हुनजी हर कंहिंसां नाहे लॻंदी। वरी इहा ई शिकायत मूंखे यादि आहे न मारवी साहिब खे, मारवी मूंखे ॿुधायो। त मूं चयो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुंहिंजी हर कंहिंसां नाहे लॻंदी आहे, उहो एतिरो ॻाल्हाईंदी बि कोन आहियां, मूं वटि एतिरियूं ॻाल्हियूं न आहिनि हूंदियूं, ऐं छा बि ॻाल्हायां, चक 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 मूंखां नाहे थींदी। सो ख़ैर पंहिंजो त बसि इहो ड्रामो वग़ैरह असां कयो। पोइ कुझु ग़लतफ़हमियूं थियूं, जो अलॻि थी वियसि मारवी खां, ऐं बिज़ी बि रहंदी हुअसि। मूं शोबिज़ छॾे ॾिनो, शोबिज़ छॾे पोइ हिते पुर्तगाल आई हुअसि, साल खनि असीं हिते रहियासीं, वरी वापसि वियसि। त बसि मुंहिंजी पंहिंजी शादी थी वई, ऐं शादी करे महीने जे अंदरि कुवैत वई हली हुअसि।
त कुवैत में मूंखे यादि आहे कुझु टाइम खां पोइ मूंखे असांजो हिकिड़ो आर्टिस्ट उन मूंखे मतिलबु मुंहिंजो फेसबुक ते हुयो, फेसबुक ते मुंहिंजा पुराणा जेके आर्टिस्ट हुआ उन्हनि मां इन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि थींदी हुई। त उन्हनि मां कीअं मूंखे चयो त मारवी तुंहिंजो नंबर पई घुरे, त मां मना करे छॾियो। मां चयो न, उहो ई ॻाल्हि बसि ज़हन में हुई, हालांकि केतिरा साल बि गुज़री विया हुन ॻाल्हि खे, मां मना करे छॾियो। मां चयो न, मुंहिंजो नंबर न ॾिजांसि, मूंखे ॻाल्हाइणो ई न आहे मारवी सां। पोइ ख़ैर मां तस्वीरूं वग़ैरह ॾिठियूं, मारवी जी पंहिंजी शादी थी वई। इन सॼे किसे की इलाही टाइम गुज़री वियो। कोविड खां पोइ पंहिंजो हिकिड़ी मारवी जी पोस्ट मुंहिंजे साम्हूं आई, उन ते पोइ मूं ॻाल्हायो मारवी सां। पर यकीन कयो, मारवी सां ॻाल्हायो ईअं लॻो ॼण कोई हुन सां को भरियल हूंदो आहे न, त को मूंखे मिले या उन सां ॻाल्हायां। उन खां पोइ जेके मारवी सां मुंहिंजूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, अच्छा इन सॼे दौरान असांजी फ़ोन ते ॻाल्हि कोन्ह थी, जेको मां कोविड खां पोइ मारवी सां ॻाल्हि चाहे थी, मारवी सां मुंहिंजी आख़िरी ॾींहंनि में इलाही थी, पर हिकु ॾींहुं बि असां फ़ोन ते कोन्ह ॻाल्हायो, सिर्फ़ु वॉइस मैसेज। उनजा एतिरा वॾा वॉइस मैसेज ईंदा हुआ मूं वटि, 5 मिंटनि जा, 6 मिंटनि जा, 8 मिंटनि जा, जंहिंमें हू पंहिंजे घर जूं ॻाल्हियूं, पंहिंजी फैमिली जूं ॻाल्हियूं, पंहिंजी पर्सनल ॻाल्हियूं, शोबिज़ जूं ॻाल्हियूं, नयूं ॻाल्हियूं, पुराणियूं ॻाल्हियूं, एतिरियूं ॻाल्हियूं जो मूंखे लॻंदो जेको हिकिड़ो इंसानु भरियो वेठो हुजे त केरु मूंखे मिले या उनखे ॿुधाए। हालांकि मूंखे ख़बर आहे जूं क्लोज़ फ्रेंड्स इलाही हुयूं, उन्हनि सभु शेयर कंदी हुई, पर कुझु ॻाल्हियूं जेके हुन मूंखे चयो, मूं कंहिंखे बि न आहिनि ॿुधायूं, तोखां अलावा जो तूं हिकिड़ो शोबिज़ खां परे आई, मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजी ॻाल्हि कॾहिं का आउट कोन्ह कंदी आहे। ऐं उन खां अलावा चितरी तारीफ़ ॾाढी हलंदी आहे कि जेको मिलंदो आहे जेतिरी तारीफ़ कंदो आहे त भई हिन पंहिंजे उरूज ते शोबिज़ छॾे ॾिनो, पंहिंजो शादी करे घर वसाई। ऐं मूंखे इलाही ॻाल्हियूं यादि कोन, पाण थी चवे त तूं चवंदी हुई त मूंखे लाइफ में कुझु न खपे, क्योंकि सुकून वारी लाइफ खपे, मुंहिंजी शादी थिए, मुंहिंजो घर हुजे, ॿार बचा हुजनि, ऐं बसि ॿियो मूंखे कुझु बि न खपे। तूं चवंदी मूंखे पैसो बि न खपे, कुझु बि न खपे, ज़ाहिर मूं ॻाल्हियूं कयूं हूंदियूं, ऐं इहा हक़ीक़त आहे। मूंखे शादी जे लाइ का एॾी वॾी लंबी चौड़ी मुंहिंजी का ख़्वाहिश कोन्हे त मुंहिंजो हस्बैंड को इलाही हैंडसम हुजे, मुंहिंजे हस्बैंड वटि पैसो जाम हुजे, बसि इहो त नेक सुठो शरीफ़ इंसानु हुजे, ऐं वॾी ॻाल्हि इज़त करण वारो हुजे, बसि मुंहिंजी इज़त करे, मूंखे ॿियो कुझु न खपे। पैसो बि थी थो वञे, हर का शइ थी वञे, बाक़ी इहा ख़ूबसूरती हुस्न जेको आहे इहो अचण वारी, इहो वक़्त सां गॾु सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। तव्हांजो इख़लाक़, तव्हांजो जेके तव्हांजे अंदरि जेके सुठियूं तव्हांजूं क्वालिटीज़ आहिनि, उहे तव्हां सां गॾु पूरी ज़िंदगी हलनि थियूं, ॿियो कुझु नथो हले। पैसो वञे थो हली, तव्हांजी हुस्न जवानी सभु शयूं वञनि थियूं वञनि। सो ख़ैर, त मूंखे ॿुधाईंदी, चई ख़ुशी थींदी आहे, चई असां में ज़िक्र थींदो आहे तुंहिंजो, त हिन जेको चाहियो हिन खे मिलियो, हिन भाॻनि वारी हुई, नसीबनि वारी हुई। सो ख़ैर इलाही ॻाल्हि जेकी मूं तव्हांखे लास्ट जेको हुन में चयो त मूंखे लॻंदो आहे ज़िंदगी ख़तमु थी वेंदी, जल्दी ख़तमु थी वेंदी, त इहो मारवी मूंखे चवंदी हुई, हिन जल्दी मरी वेंदसि, हुनखे पंहिंजी धीअ जी ॾाढी फ़िकर हूंदी, हिकिड़ी धीअ हुनखे, त हुनखे पंहिंजी धीअ ॾाढी फ़िकर हूंदी हुई, चवंदी त जल्दी मरी वेंदी। चई असांजी जेकी औरतूं आहिनि न, चई वधीक न आहिनि जीअंदियूं, चई 60 सालनि जूं थींदियूं आहिनि मरी वेंदियूं आहिनि। त मां चयो त वहम आहे, त पंहिंजो हिंदुनि वारियूं सोचूं आहिनि, त हीअं थींदो त हीअ थी वेंदो, हीअ थींदो, त चए थी न इहो असांजो आज़मायल आहे, असांजूं मायूं 60 सालनि खां वधीक टुपनि ई न थियूं, ऐं पंहिंजो मुंहिंजी मदर जो थियो, मतिलबु ॿुधाईंदी हुई, हिन जो हीअ थियो, हू थी वियो। हाणे तव्हां सोचो 8-8 मिंट जा मूंखे मैसेज ॾींहं में 2-2 टे अचनि, त ज़ाहिर हिकु इंसान वटि केतिरियूं ॻाल्हियूं हूंदियूं, पोइ इलाही न ॻाल्हियूं कयूं, ऐं बसि इहो ई चवंदी तव्हां जल्दी मरी वेंदसि, जल्दी मरी वेंदसि, बसि इहे ई ॻाल्हियूं हूंदियूं। ऐं पंहिंजो कुझु हुई, पंहिंजी लाइफ में थोरी डिस्टर्ब हुई, उहो ॿुधाईंदी रहंदी हुई। सो उन ते बसि चवंदी त तो सुठो कयो, तूं शादी करे छॾी, तूं शोबिज़ खां परे, उन सां ॻाल्हाए मूंखे पंहिंजो इलाही जेके आर्टिस्ट असांजी शोबिज़ जूं, जेके शादी कंदे कंदे पोइ शोबिज़ छॾे वियूं, इलाही हाणे कोन्हनि, जंहिं मूं इरम जो नालो खयो, इरम बि कमु कोन्ह कंदी आहे, फातिमा मंगी बि उहा कमु कोन्ह कंदी आहे। हिन जी सभिनी सां दोस्ती हुई, चई सभु कराची में रहनि थियूं, सभिनी पाण सां मुलाक़ातूं वग़ैरह थियनि थियूं। पोइ मूंखे सभिनी जे बारे में ॿुधाई, हिन जी शादी किथे थी, हुन जी शादी किथे थी, हीअ छा पई करे, हू छा पई करे, कंहिं केतिरा ॿार आहिनि, असांजी किथे किथे मुलाक़ातूं थियनि थियूं, दावतूं थियनि थियूं। ऐं मूंखे अच्छा हुन जेको मुंहिंजो नंबर घुरियो, मूंखे ॿुधायो शादी करे हैदराबाद ई शिफ्ट थी हुई, हुनजी हैदराबाद में शादी थी, मुंहिंजो दिलि हो त असांजी मुलाक़ात थिए, ऐं हैदराबाद ईंदी वेंदी रहंदी हुअसि, असांजो पंहिंजो घर हैदराबाद में आहे। त मूंखे पोइ थियो, मूं चयो यार पंहिंजो हैदराबाद में एतिरा साल रही त मूंखे मुलाक़ात करणु खपे हा। उहा ई ॻाल्हि थी की ज़िंदगी ते को भरोसो कान्हे, कॾहिं असीं ख़तमु थी वञूं। पंहिंजो अम्मी चवंदी आहे न असीं पकल ॿिए रहियूं, कॾहिं बि वेंदा हलियासीं, त मम्मी कीअं चवंदी आहे, मुंहिंजी इहा हक़ीक़त आहे, इहो नो डाउट, का ग़लति ॻाल्हि कोन्हे। त पंहिंजो असांजा जेके वॾा आहिनि, का ख़बर कोन्हे कॾहिं ख़तमु थी वञनि, पर हीअं जहिड़ो वक़्तु हले पियो न, हीअं त कंहिंजी ज़िंदगी जो को भरोसो कोन्हे, नंढो ॿारु हुजे, जवान हुजे, पोड़ो हुजे, कंहिं महिल तव्हांजो टाइम ख़तमु थी वञे का ख़बर कोन्हे। त मूं पंहिंजी लाइफ में यकीन कयो 12वीं ते इलाही कईसीं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। मम्मी खे चवंदी आहे, चवंदी अञा ते असांजो सिखण जो टाइम हले पियो, असीं अञा बि सिखूं पिया, माण्हुनि खे ॾिसी, पंहिंजा हालातुनि खे ॾिसी, वक़्त खे ॾिसी सिखूं पिया। पर हिकिड़ी ॻाल्हि जेकी मूं सिखी आहे न, पंहिंजो सभिनि जे लाइ दिलि माण्हू पंहिंजी साफ़ु रखे,
इन करे जेतिरो वक़्तु नफ़्सा नफ़्सी हले पियो, कंहिं सां मिलणु कोन थो चाहे, कंहिं सां ॻाल्हाइणु कोन थो चाहे, हर टाइम इहो ई फील करंदा भई त बिज़ी आहियां। केरु एतिरो बिज़ी न आहे जो पंहिंजनि प्यारनि जे लाइ टाइम न कढी सघे, उन्हनि खे टाइम न ॾेई सघे। हीअ का ख़बर कोन्हे कॾहिं असीं ख़तमु थी वञूं, दुनिया कॾहिं ख़तमु थी वञे। पंहिंजी नियत साफ़ु रखो, जेतिरो थी सघे पंहिंजो सभिनि सां प्यार मुहबत सां रहो, प्यार मुहबत सां हलो, पंहिंजो प्यार विरहायो। इन करे जो मां ॾिठो आहे न, इहे पंहिंजो दिलि में रखी अलाए केतिरा माण्हू मूं ॾिठा आहिनि जेके दुनिया मां विया हलिया। पंहिंजे दिलि में इहे रंजिशूं रखी करे को फ़ाइदो कोन्हे। पुठियनि वारनि खे तव्हां इहे बसि हिकिड़ो इहो जेको थींदो आहे न तयारु, थोरो वक़्तु हुजे हा त असीं पंहिंजो ॻाल्हियूं क्लियर करे वठूं हा, ॻाल्हियूं ख़तमु थी वञनि हा, पोइ सिर्फ़ु पछतावा रहिजी वेंदा आहिनि। त थोरो वक़्तु गॾु गुज़ारे वठूं हा, हीअ टाइम गुज़ारे वठूं हा। इहे न पछतावे असांजे मथां चढ़े या असांखे जिन खां बहितर आहे त असीं ॻाल्हियूं दिलि में रखूं ई न, सभु ॻाल्हियूं दरगुज़र कयूं। यकीन कयूं राति जो सुम्हंदी आहियां न तव्हां लाइ हा माफ़ी घुरी करे सुम्हंदी आहियां, ख़बर न सुभाणे नसीबु थिए या न थिए। ऐं सुबुह जो उथी शुक्र बि कंदी आहियां त अलाह जा करम आहिनि जो हिकिड़ी ॿी सुबुह नसीबु थी आहे, अलासी हुन ॾींहं खे गुज़ारण जो एॾी हिमत बि ॾिए। सो ख़ैर इहे पंहिंजो बसि ईअं एतिरी हुई मुंहिंजी मारवी सां मुलाक़ात, तमामु थोरी। एक घणो वक़्तु बसि असांजो ढोलण जानी ते गुज़रियो, ऐं ॿियो घणो वक़्तु जेको असांजो गुज़रियो हो उहो सदोरी ते PTV ते गुज़रियो हो असांजो, जंहिंमहिल इहे ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, कचेरी थींदी हुई, ॾाढी सुठी हुई, ॾाढी प्यार करण वारी हुई। मूं हुनखे ॿुधायो त मूंखे हिकु दफ़ो आंटी शबीरा चना चयो, त पाण खे बि यकीन कोन्हे, चए थी अच्छा पंहिंजो आपा ईअं चयो। मूं चयो आंटी मूंखे चयो त मारवी जेकी आहे दोस्तनि जी दोस्त आहे। त मूं चयो का ॻाल्हि थी हूंदी, त मूं चयो मूंखे पहिरियों जो जुमिलो यादि आहे त आंटी तुंहिंजे लाइ ईअं चयो हो। त पर ॾाढी वाक़ई ॾाढी सुठी हुई, बेइंतिहा सुठी हुई। आख़िरी ॾींहंनि में जेके असांजूं कचेरियूं थियूं, ॻाल्हियूं थियूं, मुंहिंजो हस्बैंड चवंदो न बसि हाणे मारवी जो मैसेज आहे न, बसि हाणे तूं घुम पाऊं, घर जा कम पई कयां, कुकिंग पई कयां, मारवी जो मैसेज लॻो पियो हूंदो, ॿुधंदी वेठी हुअसि, उनखे पंहिंजो वेठी ॿुधाईंदी हुअसि, जो हुनखे बि एतिरी ख़बर न हुई मुंहिंजी शादी थी, छा न थियो, छा थियो। सो ख़ैर पंहिंजो जॾहिं मारवी जी डेथ थी, उन खां 2 ॾींहं पहिरीं मूंखां पोस्ट रखी व्हाट्सएप जे स्टेटस ते, मूंखां जोक रखियो हो बिलावल ते, हिन ते नवाज़ शरीफ़ ते। उन टाइम छा हुननि जी हुकूमत हुई यादि कोन्हे मूंखे, त उहो उनखे ॾाढो वणियो। उनखे जो खिली खिली मूंखे वॉइस मैसेज आयो त यार ॾाढो सुठो रखियो अथई, मूंखे मोकिलियां, 4 माण्हुनि खे मोकिलियां। त मूंखे या त 2 ॾींहं पहिरीं मूं उनखे इहो मोकिली हुई, ऐं 2 ॾींहंनि खां पोइ मूंखे मां जॾहिं फेसबुक खोलियो त मूंखे पोस्ट पढ़ी मारवी जी, त मूंखे यकीन कोन्हे। मुंहिंजे 2 ॾींहं पहिरीं त असांजी ईअं पंहिंजो मैसेज, एतिरो ई मैसेज, 2 ॾींहं पहिरियों बसि एतिरो ई मैसेज कयो, मूंखे पंहिंजो इहो मोकिल, तस्वीर मोकिल, मूंखे बि कंहिंखे मोकिलणी आहे। सो 2 ॾींहंनि में मां चयो कीअं थियो, हाणे मुंहिंजी हिमत न पई थिए। पहिरीं त मूं मारवी जे नंबर ते कॉल कई, मुंहिंजो नंबर बंदि पियो हो। मूं चयो मां कंहिंखां पुछां, मूंखे रिहाना ज़हन में आई, पर मतिलबु मूंखे हुन एतिरो थियो पियो न, मूं चयो कीअं हिन खां पुछां, छा पुछां, वाक़ई रियल आहे न्यूज़ छा आहे। मूं हुनखे वॉइस मैसेज कयो, मूं चयो मां इहो पढ़ियो आहे, ॿुधो आहे पंहिंजो इहो, त मूंखे ॿुधाए त इहा छा हक़ीक़त आहे या पंहिंजो फेक न्यूज़ आहे। हिकु तबियत मुंहिंजी थोरी घणी हुई ईअं, पर एतिरी ख़राबु कोन हुई जो मतिलबु माण्हू बिल्कुलु ई एक्सपायर थी वञे, एतिरी तबियत ख़राबु न हुई। त हुन ॿुधायो त चई हा पंहिंजो हीअ न्यूज़ सही आहे, ऐं तुंहिंजी सिस्टर खे पोइ तूं फ़ोन करे मालूम कजांइ। पर 2-3 ॾींहं मूंखे एतिरो शौक़ु लॻो हिन शइ जो आउं त पाण हिन शौक़ मां निकिरी कोन सघियसि। इन करे जो मूंखे अंदाज़ो कोन हो, ऐं जेको चवंदी त न असां त पंहिंजो एतिरो मायूं जीअंदियूं ई न आहिनि, 60 सालनि जूं थींदियूं आहिनि, पंहिंजो मरी थी वञनि। त मतिलबु ईअं वाक़ई थिए थो ज़िंदगी में, दुनिया में इहे शयूं थियनि थियूं जेकी असांखे लॻंदो आहे त न कुझु कोन्हे। सो ख़ैर बसि एतिरो ई जेको तव्हांखे त मारवी जे बारे में ज़रूरु ॿुधायां। त मारवी जी बाक़ी कीअं हुई, छा हुई, वधीक तव्हांखे एतिरो ई ॿुधाए सघां जेतिरो टाइम हुन मूंसां गुज़ारियो। हा बाक़ी एटीट्यूड हुअसि, एटीट्यूड पर हर कंहिंजे लाइ कोन हुअसि। जेके माण्हू उनखे ॾेखारींदा हुआ उन्हनि खे ॾेखारींदी हुई, पर जिन सां सिर लॻे, दिलि लॻे, दोस्ती हुई, त उन्हनि जे लाइ वाक़ई दोस्त माण्हू हुई, इलाही सुठी हुई। सो मूंसां त ख़ैर इलाही सुठी रही, असां वटि हवा एतिरी पई हले जो घर जा दर ई बंदि पिया थियनि। सो ख़ैर बसि मुंहिंजो एतिरो ई व्लॉग हो अॼु मारवी जे बारे में। उमेद थी कयां तव्हांखे पसंदि आयो हूंदो, ऐं मूंखे तस्वीरूं वग़ैरह मिलियूं मारवी जूं त इनशाला ज़रूरु पोस्ट कंदो। जो जंहिं टाइम में असां कमु कयो उन टाइम ते अहिड़ा ख़ासि मोबाइल बि न हुआ जो असीं एॾियूं सेल्फी वग़ैरह कढूं या पंहिंजो तस्वीरूं कढूं, रिकॉर्डिंग वग़ैरह कयूं, एतिरा हूंदा ई न हुआ। ई त हाणे एतिरी एडवांस थी विया आहिनि मोबाइल, जो हिन टाइम हुआ ई कोन। ऐं मारवी जेके मूंखे मोकिलींदी रहंदी पंहिंजे ॿारनि सां गॾु, उहे पंहिंजी धीअ सां गॾु तस्वीरूं, हस्बैंड सां गॾु तस्वीरूं हुयूं, पर मूंखे तव्हां पाण सां गॾु तव्हांखे मुंहिंजी तस्वीर का ॾेखारियां। सो ॾिसां अगरि मूंखे मिली तव्हां ज़रूरु हिन व्लॉग सां हणंदसि, तव्हां बि ॾिसिजो। सो ख़ैर मूंखे इजाज़त ॾियो, मुंहिंजो व्लॉग कीअं लॻो मूंखे कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाइजो। इनशाला मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो।
अल्लाह हाफ़िज़।